ज़राई ज़मीन जेका तय मशहर में वाक़िआ आहे उहा 1997 खां 2017 ताईं ज़राई बैंक में गिरणी हुई। जॾहिं पासबुक छॾायो उन खां कुझु टाइम साल बदिली ठेकेदार मूंखे ज़मीन विकिणी छॾी आहे। मुंहिंजे बिरादरी जा माण्हू मूंखे चयो त तूं असांखे ख़रीद ॾिनी आहे, मूंखे कमु कान लॻो। उहा ज़मीन मुंहिंजे कब्ज़े में आहे ऐं मुंहिंजे घर में आहे। उन ज़राई ज़मीन मुंहिंजे घर ते आहे ऐं उनखे ठेकेदार उनजे खाते न सुञाणे करे मां उनजे ख़िलाफ़ु कोर्ट में दाख़िल कयो, जंहिंजे करे हाणे पुलिस जे थ्रू बिरादरी जा माण्हू मूंखे धमकाइनि था। अॼु बि पुलिस रेड करे मुंहिंजे घर में वञणा करे मुंहिंजे औरतुनि सां बदतमीज़ी कई आहे, जंहिंजे ख़िलाफ़ु मां वसा वारनि खे इल्तिजा थो कयां त नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे ऐं कोर्ट जे फ़ैसिले ताईं पुलिस खे रोकियो वञे।